पाकिस्तान में चयन ॿारनि समेत भारत वञी सचिन मीना नाले भारतीय नौजवान सां शादी कंदड़ सीमा हैदर खे कुछ ॾींहं अॻु फिल्म प्रोडक्शन कंपनी मुलाक़ात कई हुई ऐं खेसि पंहिंजी हिक फिल्म में भारतीय ॻुझी एजेंसी जी एजेंट जो किरदारु अदा करण जी आछ कई हुई ऐं हाणे हिक सियासी पार्टी सीमा खे आला उहिदो ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया सीमा हैदर खे भारत में औरत विंग जी सदर बणाइण जो ऐलान कयो आहे। हिन सियासी पार्टी जो अॻुवान रामदास आहे। सीमा हैदर खे रिपब्लिकन पार्टी में इहो उहिदो ॾियण जो ऐलान पार्टी अॻुवान मसूम किश्वर तरफ़ां कयो वियो। मसूम किश्वर जे इन ऐलान ते भारतीय मीडिया ते थरथलो मची वियो ऐं उन खां पोइ पार्टी सरबराह रामदास मीडिया ते आयो ऐं पोइ मसूम किश्वर जे ऐलान जी तरदीद कयई। रामदास चयो त असांजी पार्टी सीमा हैदर खे को उहिदो नाहे ॾेई रही। मसूम किश्वर सीमा हैदर खे पार्टीअ में उहिदो ॾियण जो बयान मूं सां मुशावरत करण खां सवाइ ॾिनो आहे। असां हिन वक़्त ताईं खेसि पार्टीअ में टिकट ॾियण जो को फ़ैसिलो नाहे कयो। ॿिए पासे सीमा फिल्म जी आछ क़बूल करे वरिती आहे, पर फिल्म जो डायरेक्टर अमित जानी ऐं अभिषेक सोम आम्हूं साम्हूं आहिनि। अमित जानी इल्ज़ाम हयो आहे त अभिषेक खेसि धमकी ॾिनी आहे। हिक पासे डायरेक्टर पाण में विढ़ी रहिया आहिनि त मुमकिन आहे त इन दौरान को ॿियो फिल्म डायरेक्टर सीमा खे नई फिल्म जी आछ करे छॾे।